ओम शांति। एडिटिंग की तारीख है 21/11/2025। और मिठा मिठा बाप दादा जी हूंदा मीठी मीठी ॿार। हाणे तव्हां गॉडली सर्विस ते आहियो, तव्हांखे सभिनि खे सुख जो रास्तो ॿुधाइणो आहे, स्कॉलरशिप वठण जो पुरुषार्थ करणो आहे। हाणे असांखे स्कॉलरशिप वठण जो पुरुषार्थ करणो आहे। तव्हां ॿारनि जी प्रश्न, तव्हां ॿारनि जी ॿुधी में जॾहिं ज्ञान जी धारणा थी वेंदी त कहिड़ो डर निकिरी वेंदो। उत्तर आहे, भक्ति में डर रहंदो आहे कि गुरू असांखे श्राप न ॾे। इहा हर ज्ञान में अचण सां, इहा डर ज्ञान में अचण सां, ज्ञान जी धारणा सां निकिरी वेंदो आहे। श्री ज्ञान मार्ग में श्राप कोई ॾेई न सघे। रावण श्राप ॾींदो आहे, बाबा त वर्स ॾींदा आहिनि। बाबा त चवंदा आहिनि जेतिरो पढ़ंदव ओतिरो पाईंदव। रिधी सिधी सिखण वारा ईअं तंग कंदा आहिनि, दुख ॾियण जो कमु कंदा आहिनि। ज्ञान में त तव्हां ॿार सभिनि खे सुख पहुचाईंदा आहियो, हा न। रिधी सिधी वारा त ईअं तंग कंदा आहिनि, हा न। उन्हनि जो त उन्हनि खे त दक्षिणा खपे, हा न। ऐं पैसा वारा तंग थींदा आहिनि त किथां बि पैसा ॾींदा आहिनि। हॉस्पिटल वारनि जो बि इहो हाल आहे, डॉक्टरनि जो। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार प्रति रूहानी बाप वेही सम्झाईंदा आहिनि, तव्हां सभु पहिरियों आत्मा आहियो, इहो पक निश्चय रखिणो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां आत्मा आहियूं, परम धाम खां ईंदियूं आहिनि। हिते अची करे शरीर वठी करे पाठ वॼाईंदी आहियां, आत्मा ई पाठ वॼाईंदी आहे। मनुष्य पोइ सम्झंदा आहिनि शरीर ई पाठ वॼाईंदा आहिनि। इहा वॾे खां वॾी भूल आहे, जंहिं कारण आत्मा खे कोई ॼाणंदो ई न आहे। इन आवागमन में असां आत्मायूं ईंदियूं वेंदियूं आहिनि, हिन ॻाल्हि खे भुलिजी वेंदा। हिन करे बाबा खे अची करे आत्म अभिमानी ठाहिणो पवंदो। हीअ ॻाल्हि बि कोई न ॼाणंदा आहिनि, बाप ई सम्झाईंदा आहिनि आत्मा कीअं पाठ वॼाईंदी आहे। मनुष्यनि मैक्सिमम 84 जन्मनि खां वठी करे मिनिमम हिकु जन्म ज़रूरु वठंदा आहिनि। आत्मा खे पुनर्जन्म त वठिणो ई पवंदो आहे। इन सां सिद्ध थींदो आहे ॾाढे जन्म वठण वारा ॾाढा पुनर्जन्म वठंदा आहिनि, थोरे जन्म वारा कम पुनर्जन्म वठंदा आहिनि। थोरे पुनर्जन्म वारा थोरे जन्म वारा कम पुनर्जन्म वठंदा आहिनि। जीअं नाटक में कोई जो शुरू खां पिछाड़ी ताईं पाठ हूंदो आहे, कोई जो थोरो पाठ हूंदो आहे, इहे कोई मनुष्य न ॼाणंदा आहिनि। आत्मा पंहिंजे खे ई न ॼाणंदी त पंहिंजे बाप खे कीअं ॼाणंदी। आत्मा पंहिंजे खे ई न ॼाणंदी त पंहिंजे बाप खे कीअं ॼाणंदी। आत्मा जी ॻाल्हि आहे न, बाबा आहे आत्माउनि जो। श्री कृष्ण त आत्माउनि जो बाप न आहे। श्री कृष्ण खे निराकार त न चईंदासीं न, साकार में ई उन्हनि खे पहचान ॾिबी आहे। श्री कृष्ण खे निराकार न चईंदासीं, साकार में ई उनखे पहचान ॾिबी आहे। आत्मा त सभिनि जी आहे, हर हिकु आत्मा में पाठ त नूंदल आहे न। इहे ॻाल्हियूं तव्हां में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार जो सम्झाए सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा असां आत्मा जी 84 जन्म कीअं वठंदा आहियूं। ईअं न कि आत्मा सो परमात्मा न। बाबा सम्झाईंदा आहिनि असां आत्मा पहिरियों असां देवता ठहींदा आहियूं, हाणे पतित तमो प्रधान आहियूं, पोइ सतो प्रधान पावन ठहिणो आहे। बाबा ईंदा ई तॾहिं आहिनि जॾहिं सृष्टि पुराणी थी वेंदी आहे। बाबा अची करे पुराणे खे नयो ठाहींदा आहिनि, नई सृष्टि स्थापना कंदा आहिनि। नई दुनिया में आहे ई आदि सनातन देवी देवता धर्म, उन्हनि जे लाइ ई चईंदासीं कलयुगी शूद्र धर्म वारा, उन्हनि जे लाइ ई चईंदासीं पहिरियों कलयुगी शूद्र धर्म वारा हुया उहा। हाणे उहे ठहनि था नए धर्म वारा। हाणे प्रजापिता ब्रह्मा जे मुख वंशावली ठही ब्राह्मण ठहिया आहिनि। ब्राह्मण कुल में ईंदा आहियो न,
ब्राह्मण कुल जी डिनाइस्टी न चईंदासीं, ब्राह्मण कुल कोई राजा ई न कंदो आहे। हिन समय भारत में न ब्राह्मण कुल राजा ई कंदा आहिनि, न शूद्र कुल वारा राजा ई कंदा आहिनि, ॿिन्हिनि खे राजा ई न आहे। पोइ बि उन्हनि जो प्रजा ते राज्य त हलंदो आहे न, राजा ई न हलंदी आहे, राजा राज्य न कंदो आहे, प्रजा ते राज्य कंदी आहे। त तव्हां ब्राह्मणनि जो कोई राज्य न आहे, तव्हां त स्टूडेंट्स आहियो, हिते त फैमिली आहे बसि, ऐं हिकु ई माउ पीउ आहे। भले ब्रह्मा बाबा छॾे भले केर बि छॾे, लेकिन हिते त शिव बाबा ई राजा आहे। मतिलबु शिव बाबा ई बाप आहे, ब्रह्मा ई मां आहे। बाबा तव्हांखे ई सम्झाईंदा आहिनि, तव्हां स्टूडेंट आहियो, शिव बाबा ई टीचर आहे, शिव बाबा ई सतगुरु आहे अंत ताईं। इहे 84 जो चक्कर कीअं फिरंदो आहे, सत्य त्रेता द्वापर कलयुग, पोइ थींदो आहे संगम युग। हिन संगम युग जहिड़ी महिमा ॿियो कोई युग में ई न आहे। इहे पुरुषोत्तम संगम युग आहे। सत्य खां त्रेता में ईंदा आहिनि, 2 कलाक कम थींदी आहे त उन्हनि जी महिमा छा चईंदासीं। किरण जी महिमा थोरी थींदी। कलयुग खे चइबो आहे पुराणी दुनिया। हाणे नई दुनिया स्थापना थियणी आहे, हिते जिते देवी देवताउनि जो राज्य हूंदो, उहो पुरुषोत्तम संगम युग आहे। पोइ कला कम थींदे थींदे कनिष्ठ शूद्र ठही वेंदासीं। उन्हनि खे पत्थर बुद्धि बि चइबो आहे। अहिड़ा पत्थर बुद्धि ठही वेंदा आहिनि जो जंहिंजी पूजा कंदा आहिनि उन्हनि जी जीवन कहानी खे न ॼाणंदा आहिनि। ॿार बाप जे जीवन न ॼाणे त वरसो कीअं मिले, है न। ॿार बाप जो जीवन न ॼाणनि त वरसो कीअं मिले। हाणे तव्हां ॿार बाप जे जीवन खे ॼाणंदा आहियो, उन्हनि सां तव्हांखे वरसो मिले थो। बेहद जे बाप खे यादि कंदा आहियो, तव्हां माता पिता आहियो, चईंदा आहियो न तव्हां ज़रूरु बाबा आयो हूंदो। तव्हां माता पिता आहियो, चईंदा आहियो त ज़रूरु बाबा आया हूंदा, तॾहिं त सुख गनेरे ॾींदा आहिनि न बाबा चईंदा आहिनि मां आयो आहियां, अथाह सुख तव्हां ॿारनि खे ॾींदो आहियां। ॿारनि खे बुद्धि में इहा नॉलेज सुठी रीति रहणी खपे, हिन करे तव्हां सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहियो। ॿारनि जी बुद्धि में नॉलेज सुठी रीति रहणी खपे, हिन करे तव्हां सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहियो। तव्हांखे हाणे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे, तव्हां ॼाणंदा आहियो हम सो देवता ठहींदा आहियूं। हाणे शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियूं, कलयुगी ब्राह्मण बि आहिनि त सही न, कलयुगी ब्राह्मण बि आहिनि त सही। उहो ब्राह्मण माण्हू ॼाणंदा न आहिनि कि असांजो धर्म अथवा कुल कॾहिं स्थापना थियो, छो जी उहो कलयुगी आहिनि। तव्हां हाणे डायरेक्ट प्रजापिता ब्रह्मा जी संतान ठहिया आहियो। उहो बि जीअं भगत माण्हू चईंदा आहिनि न असां सनातन धर्म जा आहियूं, है न, ईअं ई। लेकिन हुन सनातन धर्म कॾहिं स्थापना थियो, कीअं कयो, इहे त ॼाणंदा न आहिनि। ईअं ई अॼुकल्ह जा ब्राह्मण बि ईअं ई आहिनि, है न, जीअं भगत ब्राह्मण आहिनि, जीअं देवी देवता जा भगत आहिनि न, इहे बि ईअं ई आहिनि, है न। ब्रह्मा खे पंहिंजो बाप थोरी सम्झंदा हूंदा। त बाबा चवनि था तव्हां उन्हनि खे वञी ॿुधाए सघंदा आहियो। तव्हां हाणे डायरेक्ट प्रजापिता ब्रह्मा जी संतान ठहिया आहियो त सभिनि खां ऊच कोटि जा थी वियो न। बाबा वेही तव्हांजी पढ़ाई जी सर्विस संभालण जी सर्विस। बाबा छा कंदा आहिनि, असांखे पढ़ाईंदा आहिनि, असांखे संभालंदा आहिनि, असांजो श्रृंगार कंदा आहिनि। तव्हां बि ऑन गॉडली सर्विस ओनली आहियो। गॉड फादर बि चईंदा आहिनि असां आया आहियूं सभु ॿारनि जी सर्विस में, ॿारनि खे सुख जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हाणे घरु हलो। मनुष्य भक्ति बि कंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि हाणे घरु हलो। मनुष्य भक्ति बि कंदा आहिनि, मुक्ति जे लाइ ज़रूरु जीवन में बंधन आहे, है न, तॾहिं ई भक्ति कंदा आहिनि।
मनुष्य भक्ति भी करें मुक्ति जे लाइ। ज़रूर जीवन में बंधन आ, तॾहिं त मुक्ति जे लाइ भक्ति कंदा आहिनि, लेकिन जॾहिं मुक्ति जो समय ईंदो आहे त रोईंदा आहिनि, रिझंदा आहिनि। बाबा अची करे न दुखनि सां छुड़ाईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, त्राई कंदा आहिनि, है न। जॾहिं दुख थींदो आहे त माण्हू फट भॻवान खे यादि कंदो आहे कि असांखे मुक्ति ॾे, लेकिन जॾहिं वञण जो समय ईंदो आहे आत्मा खे आत्मा जो मोह कंहिं न अटकी पवंदो आहे न। बाबा अची करे दुखनि सां छुड़ाईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, त्राई कंदा आहिनि। हाहाकार खां पोइ जय जयकार थियणो आहे। हाणे तव्हांजी ॿुधी में आहे केतिरो हाय कंदा आहिनि। जॾहिं नेचुरल क्लैमिटी शादी थींदी, यूरोपवासी यादव बि आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि आदि थींदी तॾहिं हाय कंदा आहिनि। यूरोपवासी यादव बि आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि यूरोपवासियुनि खे यादव चइबो आहे। ॾेखारींदा आहिनि पेट में मूसल, पेट सां मूसल निकिता, पोइ श्राप ॾिनी। हाणे श्राप आदि जी त हिते कोई ॻाल्हि न आहे, इहो त ड्रामो आहे। बाबा वर्स ॾींदा आहिनि, रावण श्राप ॾींदा आहिनि, इहो हिकु खेल ठहियलु आहे। बाक़ी श्राप ॾियण त ॿिया मनुष्य हूंदा आहिनि, श्राप ॾियण वारा। इहे श्राप खे उतारण वारा बि हूंदा आहिनि हिते। गुरू गोसाई आदि सां बि मनुष्य माण्हू डिॼंदा आहिनि कि कोई श्राप न ॾे। वास्तव में ज्ञान मार्ग में श्राप कोई ॾेई न सघे। ज्ञान मार्ग ऐं भक्ति मार्ग में श्राप जी कोई ॻाल्हि कोन्हे। हिते ख़ुदि ई ॿार ख़ुदि खे श्राप ॾींदा आहिनि। श्राप मतिलबु ख़ुदि ई पुरुषार्थ न कंदा त जीअं प्राप्ति न थी न, त जो रिधी सिधी अची करे सिखंदा आहिनि उहे श्राप ॾींदा आहिनि। माण्हुनि खे ॾाढो दुखी करे ॾींदा आहिनि, पैसा बि ॾाढा कमाईंदा आहिनि। भॻत माण्हू इहे कमु न कंदा। बाबा इहे बि सम्झाईंदा आहिनि संगम सां गॾु पुरुषोत्तम अक्षर ज़रूरु लिखो, त्रिमूर्ति अक्षर बि ज़रूरु लिखिणो खपे, ऐं प्रजापिता अक्षर बि ज़रूरु आहे। छो जी ब्रह्मा नाम बि ॾाढनि जो आहे न। प्रजापिता अक्षर लिखंदा त सम्झंदा साकार में प्रजापिता ठहिरियो। सिर्फ़ु ब्रह्मा लिखण सां सूक्ष्म मतनि वारो बि सम्झी वठंदा। हिन करे बाबा चवनि था छा लिखो, संगम सां गॾु पुरुषोत्तम लिखो, त्रिमूर्ति अक्षर बि लिखिणो खपे, ऐं प्रजापिता बि अक्षर बि ज़रूरु लिखिणो खपे। छो जी ब्रह्मा ॾाढनि जो नाम थींदो। सिर्फ़ु ब्रह्मा लिखंदव त सोचदा सूक्ष्म वतन वारो। ब्रह्मा विष्णु शंकर खे भॻवानु चई ॾींदा आहिनि। प्रजापिता चईंदा त सम्झी सघंदा आहियो। प्रजापिता त हिते ई थियो न, सूक्ष्म मतनि में त कीअं थींदो, कीअं थी सघंदो आहे। विष्णु खे त ॾेखारींदा आहिनि ब्रह्मा जी नाभि सां निकितो। तव्हां ॿारनि खे भी ज्ञान मिलियो आहे न। नाभि आदि जी कोई हिते ॻाल्हि न आहे। ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा कीअं ठहींदा आहिनि। सॼे चक्कर जो ज्ञान तव्हां हिन चित्रनि में सम्झाए सघंदा आहियो। सॼे चक्कर जो ज्ञान तव्हां हिन चित्रनि में सम्झाए सघंदा आहियो। बग़ैर चित्र सम्झाइण में महिनत लॻंदी। ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा ठाहींदा आहिनि। लक्ष्मी नारायण सरस्वती जो चकर लॻाए करे पोइ ब्रह्मा सरस्वती ठाहींदा आहिनि। बाबा पहिरों खां नाम ॾेई छॾियो अथई। जॾहिं भट्टी ठही त नाम ॾिनई, पोइ केतिरा त हली विया। इन करे सम्झाइबो आहे ब्राह्मणनि जी माला न ठहींदी आहे। छो जी ब्राह्मण आहिनि पुरुषार्थी, कॾहिं हेठि कॾहिं मथे थींदा रहंदा आहिनि, ग्रहचारी वेंदी आहे। बाबा त जवारी हुया, मूर्तियूं आदियुनि जी माला कीअं ठहींदी आहे अनुभवी आहिनि। ब्राह्मणनि जी माला पिछाड़ी में ठहींदी। हम सो ब्राह्मण दैवी गुण धारण करे देवता ठहींदा आहियूं। हम सो ब्राह्मण दैवी गुण धारण करे
देवता ठाहींदा आहियूं। पोइ सीढ़ी उतरणी आहे। देवता ठाहींदा आहियूं, पोइ सीढ़ी उतरणी आहे। न त 84 जन्म कीअं वठंदा? 84 जन्मनि जे हिसाब सां इहे निकिरी सघंदा आहिनि। तव्हांजो अधु समय पूरो थींदो तॾहिं ॿिया धर्म ऐड थींदा। माला ठाहिण में ॾाढी महिनत लॻंदी आहे। वॾी संभाल सां मोतियुनि खे टेबल ते रखिबो आहे कि किथे हिलनि न। पोइ सुई में विझिबो आहे। किथे ठीकु न ठहिया त पोइ माला तोड़नी पए। इहे त ॾाढी वॾी माला आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, असां पढ़ंदा आहियूं नई दुनिया जे लाइ। बाबा सम्झाईंदा आहिनि कि स्लोगन ठाहियो, असां शूद्र सो ब्राह्मण सो देवता कीअं ठाहींदा आहियूं, अची करे सम्झो। हिन चक्कर खे ॼाण सां त चक्रवर्ती राजा ठाहींदा, स्वर्ग जो मालिक ठही वेंदा। हीअं स्लोगन ठाहे करे ॿारनि खे सिखलाइणो खपे। हीअ स्लोगन ठाहे करे बाबा चवंदा आहिनि स्लोगन ठाहियो, असां शूद्र खां ब्राह्मण, ब्राह्मण खां देवता कीअं ठाहींदा आहियूं, अची करे सम्झो। इहे चक्कर खे ॼाणण सां त चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदा, स्वर्ग जो मालिक ठही वेंदो। अहिड़ा स्लोगन ठाहे करे ॿारनि खे सिखलाइणो खपे। बाबा युक्तियूं त ॾाढी ॿुधाईंदा आहिनि। वास्तव में वैल्यू तव्हांजी आहे। तव्हांखे तव्हांजो हीरो हीरोइन जो पार्ट मिलंदो आहे। हीरे जहिड़ो तव्हां ठाहींदा आहियो, पोइ 84 जो चकर लॻाए कौड़ी मिसल ठही वेंदा आहियो। हाणे जबकि हीरे जहिड़ो जनम मिलंदो आहे त कौड़ी पिछाड़ी छो पाईंदा आहियो? ईअं बि न कोई घर बार छॾिणो आहे। बाबा त चवंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र रहो। सृष्टि चक्कर जी नॉलेज खे ॼाणे करे दैवी गुण बि धारण करो त तव्हां हीरे जहिड़ा ठही वेंदा। है न? बराबरि भारत 5000 वर्ष पहिरियों हीरे जहिड़ो हुयो न। ये एम ऑब्जेक्ट आहे। हिन चित्र खे लक्ष्मी नारायण खे ॾाढो महत्व ॾियणो आहे। तव्हां ॿारनि खे ॾाढी सर्विस करणी आहे। प्रदर्शनी म्यूज़ियम में व्यंग मार्ग जी सर्विस बग़ैर तव्हां प्रजा कीअं ठाहे सघंदा? भले हिन ज्ञान खे ॿुधंदा बि आहिनि, परंतु उच्च पद कोई विरलो पाईंदो आहे। उन्हनि जे लाइ ई चइबो आहे कोटनि में कोई स्कॉलरशिप बि कोई वठंदा आहिनि न। 40-50 ॿार स्कूल में हूंदा आहिनि, लेकिन हिकु स्कॉलरशिप वठंदो आहे। कोई थोरो प्लस में अची वेंदो आहे त उनखे बि ॾींदा आहिनि। इहे बि आहिनि, प्लस में ॾाढा आहिनि। 8 दाणा आहिनि सो बि नंबरवार। उहो पहिरियों राजगद्दी ते वेंदा, पोइ कला कम थींदी वेंदी। लक्ष्मी नारायण जो चित्र आहे नंबर 1, उनजी बि डिनाइस्टी हलंदी आहे, परंतु चित्र लक्ष्मी नारायण जा ई ॾिबा आहिनि। हिते तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, चित्र त बदिलंदा वेंदा आहिनि। चित्र ॾियण सां छा फ़ाइदो? नाम रूप देश काल सभु बदिली वेंदो आहे न। चित्र ॾियण सां छा फ़ाइदो? नाम रूप देश काल सभु बदिली वेंदा आहिनि चित्र ॾियण सां कोई फ़ाइदो न आहे। बाबा चवंदा आहिनि हिते तव्हां ॼाणंदा आहियो चित्र त बदिलंदा ई रहंदा आहिनि। छो जी हिकु लक्ष्मी नारायण ॿियो लक्ष्मी नारायणनि जा त चित्र बदिलंदा रहंदा न। मिठी मिठी रूहानी ॿारनि खे रूहानी बाप बि सम्झाईंदा आहिनि। कल्प पहिरियों बि मतिलबु कि हिकु जेको वेहींदो उन जा उहो जॾहिं आत्मा ॿिए जन्म में ईंदी, 3, 4 उन जा नाम रूप देश काल त बदिलंदो रहंदो न।
मिठे मिठे रूहानी ॿारनि खे रूहानी बाप वेई सम्झाईंदा आहिनि। कल पहिरों बि बाबा सम्झायो हुई, ईअं न श्री कृष्ण गोप गोपियुनि खे ॿुधायो हुई। श्री कृष्ण जी गोप गोपियूं हूंदियूं ई न आहिनि, न उन्हनि खे ज्ञान सेखारिबो आहे। उहो त सतयुग जो प्रिंस हुयो, हुते कीअं राजयोग सेखारींदासीं, उहो पदत खे पावन ठाहींदासीं। जॾहिं हाणे तव्हां ॿार बाप खे यादि करो, बाप पोइ टीचर बि आहे। टीचर खे स्टूडेंट कॾहिं भुलिजी न सघंदो आहे, बाप खे ॿार भुलिजी न सघंदा, गुरू खे बि भुलिजी न सघंदा आहिनि। बाप त जनम सां ई हूंदो आहे, टीचर 5 वर्ष पोइ मिलंदो आहे, पोइ गुरू वानप्रस्थ में मिलंदो आहे। जनम सां ई गुरू करण सां कोई फ़ाइदो न आहे। गुरू जी गोद वठी करे पोइ ॿिए जन्म में मरी वेंदा आहिनि, पोइ ॿिए ॾींहुं मरी वेंदा आहिनि, पोइ गुरू करण सां छा फ़ाइदो। ॻाईंदा आहिनि सतगुरु बिगर गति न, सतगुरू खे छॾियो उहो पोइ गुरू चई ॾींदा आहिनि। गुरू त ॾेर आहिनि, सतगुरू खे त छॾियो पोइ गुरू चई ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हांजी कोई देहदारी गुरू आदि करण जी दरकार न आहे, तव्हांखे कंहिंसां मांगणो न आहे। चइबो आहे मांगण सां मरणु भलो। कोई चिंता रहंदी आहे असां कीअं पंहिंजे खे, सभिनि खे चिंता रहंदी आहे असां कीअं पंहिंजे पैसा ट्रांसफ़र करूं, है न। सभिनि खे चिंता रहंदी आहे कि असां पंहिंजा पैसा कीअं ट्रांसफ़र करूं ॿिए जन्म जे लाइ। उहे ईश्वर दान पुण्य कंदा आहिनि त उन्हनि खे रिटर्न हिन ई पुराणी सृष्टि में अल्पकाल जे लाइ मिलंदो आहे। हिते तव्हांजो ट्रांसफ़र थींदो आहे नई दुनिया जे लाइ, 21 जन्मनि जे लाइ। तन मन धन प्रभु जे अॻियां अर्पण करिणो आहे। सो त जॾहिं अचे तॾहिं अर्पण कंदा न बाबा वटि, है न। तन मन धन प्रभु जे अॻियां अर्पण करिणो आहे, सो त जॾहिं अचे तॾहिं अर्पण कंदव न। तन मन धन प्रभु जे अॻियां अर्पण करिणो आहे, सो त जॾहिं अचे तॾहिं अर्पण कंदव न। प्रभु खे कोई ॼाणंदो ई न त गुरू खे पकिड़े वठंदा आहिनि। तन मन धन प्रभु जे अॻियां अर्पण करिणो आहे, सो त जॾहिं अचे तॾहिं अर्पण कंदा न। प्रभु खे कोई ॼाणंदा ई न त गुरू खे पकिड़े वठंदा आहिनि। धन आदि गुरू जे अॻियां अर्पण करे ॾींदा आहिनि। वारिस न हूंदो आहे त सभु गुरू खे ॾेई छॾींदा आहिनि, है न। वारिस न हूंदो आहे त सभु गुरू खे ॾेई छॾींदा आहिनि। अॼुकल्ह क़ाइदे अनुसार ईश्वर अर्थ बि कोई ॾींदो न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि मां ग़रीब निवाज़ आहियां, हिन करे मां ईंदो ई आहियां भारत में, तव्हांखे अची करे विश्व जो मालिक ठाहींदो। डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट में केतिरो फ़र्क़ु आहे उहो ॼाणंदा कुझु न आहिनि, सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि असां ईश्वर अर्थ अर्पण कंदा आहियूं। आहे सभु बेसमझी। तव्हां ॿारनि खे हाणे सम्झ मिलंदी आहे त तव्हां बेसमझ सां समझदार ठहिया आहियो। तव्हां ॿार हाणे असां डायरेक्ट ईश्वर खे था ॾियूं त असांखे ईश्वर जी दुनिया में मिलंदो। सत्युग में ईश्वर अर्थ न करे चाहींदा आहिनि लेकिन ॾींदा कंहिंखे आहिनि त सत्युग में पोइ उन्हनि द्वारा मिलंदो आहे। द्वापर कलयुग में जे मनुष्यनि खे असां ॾींदा आहियूं न ईश्वर अर्थ, उन्हनि द्वारा असांखे मिलंदो आहे। तॾहिं त चईंदा आहिनि न कि हिन जो हिसाबु किताबु हूंदो त ओतिरा पैसा मूंखां वठंदो, है न। तव्हां ॿारनि खे हाणे सम्झ मिली त तव्हां बेसमझ सां समझदार ठहिया आहियो। बुद्धि में ज्ञान आहे। बाबा त कमाल कंदा आहिनि।
ज़रूर बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलणो ई आहे। बाप सां तव्हां वरसो वठंदा आहियो सिर्फ़ु दादा द्वारा, है न। ज़रूर बेहद जे बाप सां बेहद जो वरसो ई मिलणो खपे न। बाप सां तव्हां वरसो वठंदा आहियो सिर्फ़ु दादा द्वारा। दादा बि उन्हनि सां वठंदा आहिनि, सिर्फ़ु दादा द्वारा। इन करे बाबा चईंदा न कि ब्रह्मा बाबा खे ॾिसंदे हुए मूंखे यादि करो, है न। त ब्रह्मा बाबा जो पाठ वैसे बि अंत ताईं आहे, त असांखे दादा द्वारा ई मिलंदो। शिव बाबा जो वरसो ब्रह्मा बाबा द्वारा मिलंदो। वरसो ॾियण वारो हिकु ई आहे, उन्हनि खे यादि करिणो आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार मां इन्हनि जे ॾाढे जन्म जे अंत में ईंदो आहे, इन्हनि में प्रवेश करे तव्हांखे बि पावन ठाहींदो आहे। सो पोइ इहो फ़रिश्तो ठही वेंदो आहे, है न। बैच ते तव्हां ॾाढो सर्विस करे सघंदा आहियो। तव्हांजो इहे सभु अर्थ सहित पैचिस आहिनि। इहे त जीअदान ॾियण वारो चित्र आहे, हिन जी वैल्यू जो कंहिंखे बि पतो न आहे। ऐं बाबा खे हमेशह वॾी चीज़ पसंदि ईंदी आहे, कोई दूर ताईं पढ़ी सघे। अच्छा मीठे मीठे सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप सां बेहद जो वरसो वठण लाइ डायरेक्ट पंहिंजो तन मन धन ईश्वर जे अॻियां अर्पण करण में समझदार ठहिणो। बाप सां बेहद जो वरसो वठण लाइ डायरेक्ट पंहिंजो तन मन धन ईश्वर जे अॻियां अर्पण करण में ई समझदारी आहे। पंहिंजो सभु कुझु 21 जन्मनि जे लाइ ट्रांसफर करे ॾियणो आहे। जीअं बाबा पढ़ाइण जी, संभाल करण जी, श्रृंगारण जी सर्विस कंदा आहिनि, इहे बाप समान सर्विस करणी आहे। जीवन बंद सां सभिनि खे कढी सभिनि खे जीवन मुक्ति में वठी हलिणो आहे। जीवन बंद सां सभिनि खे कढी सभिनि खे जीवन मुक्ति में वठी हलिणो आहे। वरदान ज्ञान कलश धारण करे प्यासनि जी प्यास बुझाइण वारा अमृत कलश धारी ठहो। अॼु हाणे मेजॉरिटी आत्मायूं प्रकृति जे अल्पकाल जे साधननि सां आत्मिक शांति प्राप्त करण लाइ ठहियल उहे अल्पज्ञ स्थाननि सां परमात्मा मिलन मल्हाइण जे ठेकेदारनि सां ठकिजी पई आहे। निराश थी वई, सम्झनि सभु त कुझु और ऐं प्राप्ति जे प्यासा आहिनि। एॾी प्यासी आत्माउनि खे आत्मिक परिचय परमात्मा परिचय जी यथार्थ बूंद बि तृप्त आत्मा ठाहे ॾींदी। हिन करे ज्ञान कलश धारण करे प्यासनि जी प्यास बुझायो, है न। प्यासनि जी आत्मा प्यासी आत्मा खे छा खपे? ज्ञान गुण शक्तियूं, त उन्हनि जी प्यास बुझायो। उन्हनि खे त हिकु सेकेंड जी बि हिकु बाबा जी न परमात्मा परिचय जी यथार्थ बूंद आत्मा कलश सदा साथ रहे। अमृत कलश सदा साथ रहे। अमर ठहो अमर ठाहींदा वञो। स्लोगन आहे एडजस्ट थियण जी कला जो लक्ष्य ठाहियो त सहज ई संपूर्ण ठही वेंदो। एडजस्ट थियण जी कला खे लक्ष्य ठाहियो त सहज ई संपूर्ण थी वेंदा। एडजस्टमेंट अव्यक्त इशारो अशरीरी ठहिण लाइ समेटण जी शक्ति आवश्यक आहे, ॾाढी आवश्यक आहे। पंहिंजे देह अभिमान जे संकल्प, देह जी दुनिया परिस्थिति जे संकल्प खे समेटणो आहे। घर वञण जे संकल्प जे सवाइ अन्य कंहिं संकल्प खे विस्तार में न अचे। बसि इहे ई संकल्प हुजे कि हाणे पंहिंजे घर
विया। तो स्टॉप मतलब स्टॉप, घर पहुँचिए। अनुभव करो मां आत्मा हिन आकाश तत्व खां पार उड़दी वञां थी। हिन जे लाइ हाणे खां अकाल तख्त नशीन थियण जो अभ्यास वधायो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।